अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हाल बाबा खुश आयो, ठीक आयो, मजन में करार हलो ठीक आयो न, मजन में बंद पे कयो दुकान वा? हाँ बस वञण जो टाइम थियो हुयो। जी जी देर थी हुई आ, 10 थी आन रात जा तो बस यार असां में थोड़े ड्यूटी का मोटिया हूं। सही सही बस यो महीने जो राशन खपे असां के। हाँ 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 पतो वठी रखंदा हूं न, वरी खबर तो पाण के घर या भंडड़ हुंदा आहिन यो जी। पो असां के खपे यो जो असां के यो गे हुंदो न तां वटि? जी जी गे आहे यो 5 किलो गे कयो। हाँ ऐं जेको आहे सो 10 किलो खंड। 10 किलो खंड जी। ॿियो ऐं ॿियो बस यो बाबा यो खंड कढी वठ 5 किलो। हा तो तकड़ कजो। हाँ हज़ूर। ॿियो हा ॿियो पा कजो पती। पा पती बाबा एक खणी आहे। ऐं अधु किलो जेको आहे सो कजो यो रातां के नेकी दे मिर्च कजो, मिर्च जी पती कजो। 1 किलो मिर्च ठीक है। ऐं जो चांवर लेके दालायो। चांवर 5000 रुपए कटो आ। हा पो कटो करे चो चांवरन जो। शाहजेब यो सेला चांवर एक कटो खणाई जा बाबा नन के। यो अटो भी चओ, अटो भी चओ। अटो केड़ो होजे? चकी वारो हुजेवा। हाँ हा निकरी हो छता तकड़ कजो। हां यो बिल यो ठायो। जी जी ठीक है। हाँ हां जो का सो यो रक्षा बर बिटिया थी सामान टोटल सा करे उठाऊंसा। हाँ टोटल कयो। और तनड़ा तू खाइने कुछ? चॉकलेट अब ही वठो बस। हाँ आवाज न रो सी में आयो हां। जी जी हां वही वठ। ठीक है बाबू बिल थियो 10,000 जी जी 300 रुपए बिल थियो। 10,300 रुपए। जी जी सामान ता रखे में रख रहा हो। शाहजेब तो ओ शाहजेब सर जो सामान बाहर चिंची में रख रहा हो। आवाज टोपी वालो ड्राइवर थी। हां हाँ हाँ ठीक ठीक है। यो यार यो पट्टू तो मुझे घर में सरी गयो। पट्टू लेके ना लो यार ता यो सामान में खणी तो वना जी। ता नाराज न थी जो नंढड़ो जो पाल ते बिठो दो नंढड़ा ता बियो। हां सर को अचंदा ठीक है। मां अची के नंढड़े के वठी तो वना और सामान रख जियो। हाँ सामान हो ता चिंची में पियो। ठीक है नंढड़े ख्याल कजो। हां मां चांद ठीक है मां चांद सही है। अब बाबा हल बाबा रक्षा हल। यो बाबा ताजे चाचे देर कया नंढड़ा ता आज एनो वेयो साइड में वेयो आने। अन्या ना आयो यार एडी देर कई थस दुकान बंद भी करनी है असा के। हल रे तो 10 थी यो बाबा अन्या ना आयो। हेडो टाइम थियो अन्या ना आयो आ सर ता बाबा। यो नंढड़ा हेरे अचे। हाँ यो घर भला ता जो परे आ छे तो ये चाचे एडी देर कई आ। अलाई की है बाबा तो जो चाचो आ न माखे चई आते तो शई वठी दियो।